कोन मञीदा मरियम, हू ज़ालिम कोन मञीदा। हुननि वटि वञणु अजायो आहे। जिन वटि न्याणियुनि जी इज़त न हुजे उन्हनि वटि मेड़ वठी वञणु पंहिंजी बेइज़ती करण जे बराबरि आहे। इका वाट भी त न रही आहे गफ़ार। केॾनि ॾींहंनि खां मुंहिंजो बचड़ो गुम आहे। मूंखे हाँ में वॾ था पिया पवनि। तव्हां त कुझु नथा कयो पर मूंखे बि कुझु नथा करण ॾियो। मां वली दादा वारनि ॾे वेंदसि, भली उहो मुंहिंजी इज़त कनि या न कनि। मां उन्हनि खे पोती मेड़ विझंदसि। मरियम, जबल खे ख़बर पई न त उहो बि नाराज़ थींदो। केरु नाराज़ थिए थो या नथो थिए, मूंखे कंहिंजी परवाह कोन्हे। बस मूंखे पंहिंजे पुट जी ॻणती आहे। अलाह तो ॼाणे मुंहिंजो बचड़ो अलाए कहिड़े अज़ाब में हूंदो। अदा मां मरियम वञूं था। जेकॾहिं उन्हनि खे इज़त ॾियणी हूंदी त भला ई कंदा, न त बंदूक त कोन हणंदा न भला। जेकॾहिं मां पंहिंजे पुट जी हयाती बचाइण कंहिंजे दर ते वञा थी इन में असांजी इज़त घटि कोन थींदी। मञा थो त असांजी इज़त घटि कान थींदी, पर मरियम मुंहिंजी सलाह वठ। राति चाचा ऐं जबल वारा अचनि, पोइ सलाह करे कुझु न कुझु कंदासीं। घणियूं ई सलाहूं करे चुकायो, कुझु बि न थियो। रेसडे जो दाह खणी वियो, पोइ छा थियो? थाणे ते रिपोर्ट करे आयो, पोइ बि कुझु न थियो। हाणे असांखे कुझु करण ॾियो। जेसिताईं वली दाद राज़ी नथो थिए तेसिताईं असांजो छोकिरो कोन मोटंदो। मरियम, इहा त असांखे ख़बर आहे त छोकिरे खे उन्हनि ई गुम कयो आहे। पोइ डर छा जी? असां सलाहुनि में हुजूं त असांजे बचड़े खे मारे ऐं उन्हनि जी लाश। ख़ैर घुर मरियम, ख़ैर घुर। तॾहिं त चवां थी त छोकिरे जी लाश मिलण खां पोइ वेही पछतायूं त हीअं कयूं हा हूअं कयूं हा। तंहिंखां सुठो आहे त अॻु में ई कोशिश कयूं। मां ऐं अधी बाई वञूं थियूं त वली दादा खे मिंथ मेड़ कयूं थियूं। असांजी इज़त कयईं त छोकिरो मोटाईंदो, न त पुट खे सायूं त वेठायूं। वञो मरियम, अलाह ईमान ॾींदुसि। ख़ुदा कंदो बचड़ो ख़ैरनि सां मोटी ईंदो। अलाह सणाई कंदो। अदा असां न्याणी तो दर हली आयूं आहियूं। तूं असांजी इज़त रखंदे त रब तुंहिंजी इज़त रखंदो। रईस असां मथां भलाई कयो। तव्हांजी पहुच वॾी आहे। जेकॾहिं तव्हां कोशिशि कंदव त असांजो बचड़ो मोटी ईंदो। तव्हांजो ही तर आहे, तव्हां पहुच वारा बि आहियो। कोशिशि कंदव त मुंहिंजो बचड़ो मोटी ईंदो। असां उम्मीद खणी तव्हां दर हली आया आहियूं। हे पोती मेड़ अथई, असांखे पंहिंजो बचड़ो मोटाए ॾे। तव्हां वञो। तव्हांजो छोकिरो जिते बि हूंदो 2 ॾींहंनि में घर वापसि अची वेंदो। बस मूं चयो न, तव्हांजे छोकिरे खे कुझु बि कोन थींदो, फेरनि सां पहुची वेंदो।
अदा रननि जे अचण सां तव्हांजी दिलि मेर थी वई आहे। मौला तो जाने बुद्धे खे भेण बुद्धो था करे छॾियो। अनवर रब लाइ कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में राज़ी आहे? न्याणियूं दर हली आयूं न, कोशिश त करणी पवंदी न। गलत कई सोट, गलत कई। इन खां त सुठो पुट खे मुंहं सां आईं। हाँ मूं गलत कयो, पर जेकॾहिं मुंहिंजी जॻह ते तूं हुजी हा न जबल, त इहो सवाल मां तोखां कयां हा। जॾहिं हिक ई जवान पुट जो सहारो हुजे ऐं उन ई पुट जी ज़िंदगी दाव ते लॻल हुजे, पोइ तूं सोचे ॿुधाई हा त छा ग़लत आहे, छा सही आहे। हाँ पुट, जॾहिं पोड़े पीउ जो सहारो खसजण लॻे त दिलि ऐं दिमाग़ कम करणु छॾे ॾींदा आहिनि। अखियुनि ॾाढो अंधारी अची वेंदी आहे। जिथां बि को आसरो मिलंदो आहे त माण्हू भॼी वञी उते पहुचंदो आहे। पोइ बि मां पंहिंजी दिलि ते पथर रखंदो त हू त माउ आहे, मुंहिंजे चवण ते किथे रुकजे। मूं कोशिश कई, पर पोइ बि हूअ पुट खे बचाइण जे लाइ ज़ालिम जे दर ते वञी पहुती। सोट, तव्हांजे ॾुख खे मां सम्झां थो, पर जंहिं दर तां कुझु बि न वरे ओॾा वञणु बेवकूफ़ी आहे। ज़ाहिर आहे जंहिंजो जवान पुट गुम थी वञे ऐं जंहिंजो ॾस पतो बि न पवे त उनजो अकुल कम छॾे वेंदो न। ॾे ख़बर मरियो, कुझु दिलि खे दिलासो मिलियो आहे, का उम्मीद? सोट, दिलि न लाइ, मोर खे कुझु बि न थींदो। ज़ालिमनि आसरो ॾिनो आहे, वधीक रब उन्हनि खे ईमान ॾींदो। जेकॾहिं रखियल न्याणियुनि जो मान त छोकिरो मोटी ईंदो। ज़रूर मोटी ईंदो, अल्लाह मां उमेद न लाहियो। अदा, इहो तुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे त हिन मोर मां असां हथ कढूं? हा अदा पोयां अची मसलो त खड़ो कोन कंदो। छॾण खां पहिरियां हुनखे अहिड़ो त ख़ौफ़ज़दा कजो जो आज़ाद थियण खां पोइ बि मौत जो ख़ौफ़ हुन ते तारी रहे ऐं कंहिंजे साम्हूं ज़बान खोले न सघे। अदा इहो तूं मूं ते छॾे ॾे। मौला तो जाने हुन सां अहिड़ो त कमु कंदासीं जो राति जो निंड मां छिरक भरे उथंदो ऐं ज़बान खोलण खां अॻु में 1000 बार सोचींदो, 1000 बार। कमु कुझु छोरे सां अहिड़ो ई कजो, सम्झी त विया हूंदो। तव्हांखे सम्झाइण जी वधीक ज़रूरत त कोन्हे। तुंहिंजा भाइर आहियूं अदा, तुंहिंजा भाइर। अहिड़ा फन त असांखे रोज़ ईंदा आहिनि। कमु कुझु छोरे सां अहिड़ो ई करे पोइ हथ कढंदासूं। जो हुते केरु मारे विझंदुसि न, तॾहिं बि ज़बान कोन खोली। रबू मां नथो चाहियां त हिकु औरत जे करे पाण ॿई सौट हिक ॿिए जे मथां हथियार सिधा कयूं। तॾहिं चवां थो त जेको तुंहिंजे मन में आहे सिधो ऐं साफ़ मूंखे चई ॾे। जेकॾहिं तूं राणीअ खे नथो विसारे सघी त ॿुधाए मूंखे, त मां हुनखे तलाक ॾियां। तलाक ॾियण खां पोइ छा थींदो? राणी असां वटि वेहंदी न? सोचा न, हू पंहिंजे ॿारनि ॾांहुं हली। हा मूंखे ख़बर आहे मूंखे त हू पंहिंजे ॿारनि ॾे हली वेंदी। पर घटि में घटि असां ॿिन्ही सौटनि में इख़्तिलाफ़ त कोन थींदा। सोचा जॾहिं पंहिंजे अंदर जे शक खे ख़तमु कंदो सुवाल पैदा तोखे मूं मथां यकीन करणो पवंदो।
राणीअ जे लाइ हपत कान्हे। कीअं सम्झाया सौट, तोखे कीअं सम्झाया त मोहब्बत बारानी रात नाहे जो ॿ ॾींहं कईसीं ऐं 3 ॾींहं विसरी वई। मञा थो त राणीअ जी मोहब्बत जो मुंहिंजी दिलि अंदरि मंदरु रॼियल आहे, उहा आसानीअ सां ईअं ख़तम कोन थींदी। पर हुन जो इहो मक़सदु त नाहे त मां राणीअ में बुरी नज़र विझूं थो वठां। मोहब्बत हिकु पाक जज़्बो आहे सौट, बस सौट बस। को बि गैरतमंद मर्द इहो न चाहींदो। जेकॾहिं हाणे हिकिड़े ई घर में रहणो आहे न त तूं चाचे ऐं अम्मा जे साम्हूं राणीअ जे सिर ते हथ रखी ॻाल्हि कंदे त हू तुंहिंजी भेण आहे, भेण। ऐं तुंहिंजी दिलि में हुन जे लाइ मोहबत ख़तम थी चुकी आहे। तॾहिं वञी मुंहिंजी दिलि खे सुकून मिलंदो, न त ॿी सूरत में अञा बि मुंहिंजो शक वधी वेंदो ऐं मां पाण मथां कंट्रोल करे कोन सघंदुसि। पोइ कुझु बि थी सघे थो सौट, कुझु बि थी सघे थो। रुस्तम, ॾिसो रिस, तव्हां मूंखे कसम खणायो या आज़िया तूं ॾेई उबती खलल आहियो। जेका हक़ीक़त हुई उहा मूं तव्हांखे ॿुधाई आहे। हाणे मूं मथां भलाई करे मूंखे वञण ॾियो। ठीकु आहे, तोखे न आहे ख़बर न, तूं भले वञ। मौला दादा और रीशा एक इन में हथ कढियसि न, पोयां सभिनी खे ॿुधाईंदो त हिननि असांखे गुआह कयो। ॻाल्हि त अनवर तो लख जी कई आहे, पोइ छा सलाह आहे? सलाह छा जी मौला दादा, कयसि दुफ हणेसि पुफड़नि वारो कारतूस, लाश खणी था दरिया में उछलियसि। न मालिकनि खे हॾ मिलंदो न चमड़ी। इते मारियुसि या दरिया ते? करे उतो वठी असां ॿार हिनखे मारियोसीं न, कंदो किन। मां त चवां थो बोरे में विझी हणोसि था कारतूस, हिते ई कयोसि था दुफ। औलाद ॼाणे लाश सुञाणप में बि न रहंदुसि। सलाह सुठी ॾिनी अथई। बोलो त न, ये बोरो त खणी हेठि खोल हिनखे। वैसे हिन में मापां तो सही। बोलो त न, पादर में एतिरो त पावर आहे जो उठ खे बि सुईअ जे सुराख मां पार कराए वेंदो। औलाद ॼाणे गुलियस न, ही त बोरो आहे। एकरे मां मोचड़े में हथ विधो न ऐं गुघीअ में बि अंदरि हलियो वेंदो। वारो कर, उथाणे ना बोरे में न पंहिंजो वक़्तु विञा न असांजो। अरे सर, खुदा जे वास्ते मूंखे जीअं ॾियो, मूंखे कसम खणायो, मां कंहिंसां बि ॻाल्हि कोन कंदुसि। जे मां ॻाल्हि कयमि पोइ बि मां तव्हां खां परे न आहियां। ठीकु आहे, कयूं था तुंहिंजी ज़बान मथां एतबार ऐं तोखे छॾियूं था। वञणे पेर ड्राए। औलाद ॼाणे एकरे पोइ ते लोणो बि हयई न, सीने खे फरूड़ करे छॾींदो मां। ना माना तू एतिरो जल्दी हारे वेही रहंदी है।
त बाक़ी ज़िंदगी कीअं गुज़रंदी। तूं हिम्मत सां कमु वठ, मां तोसां गॾु आहियां। छा कयां चाची मां, छा कयां? रुस्तम जो शक ॾींहों ॾींहुं मुंहिंजे मथां वधंदो थो वञे। जेकॾहिं हिन घर में गॾु रहियासीं न, त कॾहिं बि मां सुख सां रही कोन सघंदसि। ऐं न ई रुस्तम जो शक मुंहिंजे मथां ख़तमु थींदो। न मां न, अदा जी हयाती में असां अलॻि कोन थींदासीं। छा सम्झंदो अदा सावण? जोगी जे वञण खां पोइ औरतनि घर में बाहे बारे छॾी ऐं ॿिन्हिनि सोटनि खे विढ़ाए अलॻि करे छॾियो। चाची, जेकॾहिं अलॻि थी वियासीं न, त इन ॿिन्हिनि सोटनि जे विच में जेको थोरो घणो कुर्ब आहे न, उहो बरक़रार रहंदो। पर जेकॾहिं ॿई गॾु हिकिड़े ई घर में रहंदा न, त चाची घणो परे हलिया वेंदा हिक ॿिए खां। खुदा न करे जो ॿई सोट मुंहिंजे करे हिक ॿिए जे मथां बंदूकूं सिधूं न कनि। अलाह ख़ैर कंदो, अहिड़ो वक़्तु ई न ईंदो। राति अचे अदा सावण ॿिन्ही छोकिरनि खे गॾु विहारे हुननि जे शक खे ख़तमु करण जो को न को हल ॻोल्हियूं था। चाची, ॿिन्हिनि जे शक जो सबबु मां आहियां चाची। न अम्मा न, तूं नाही, तूं पाण खे कसूरवार न समझ। जेकॾहिं ॿिन्हिनि सोटनि जो पाण में कुर्ब हूंदो त हू हिक ॿिए जे मथां यकीन कंदा ऐं उन शक जी दीवार खे हटाए ॿई सोट सॻे भाइरनि जियां हिकु छित ऐं हिकु खट ते वेही ॿई भाइर वरी कुर्ब जूं ॻाल्हियूं कंदा। जेकॾहिं ॿिन्हिनि जे दिलि में ई खोट हूंदी त हुननि जो शक न तूं ख़तम थी करे सघी न मां। अल्लाह करे चाची, अल्लाह करे ईअं ई थिए। इहे ॿई सोट वरी हिकु थी वञनि ऐं हिक ॿिए सां ओतिरो ई प्यार कनि जीअं पहिरियां कंदा हुआ। अल्लाह ते रख, ईअं ई थींदो मुंहिंजी अम्मा, ईअं ई थींदो। खुदा को इन्हनि ज़ालिमनि खे ग़रक़ करे, छा त मुंहिंजे बचड़े जो हाल करे छॾियो अथऊं। बस अदी, तू न रो। इहा ई रब जी असांजे मथां भलाई आहे जो असांजो बचड़ो ख़ैर सां मोटी आयो आहे। केरो या मोर? अरे सर, खुदा के वास्ते मुखे जीअं दान ॾियो, मुखे कसम खणायो, मां कंहिंसां बि ॻाल्हि कोन कंदुसि। जे मां ॻाल्हि कयमि पोइ बि मां तव्हां खां परे न आहियां। मां तोसां आहियां। केरो या? इहे ॻाल्हियूं पोइ बि त पुछी सघजनि थियूं। हिन वक़्तु हिन जी हालत त ॾिसो। पर अदा, हिन सुञाता त हूंदा न? हा, ॾिसंदुसि त सुञाणे वठंदुसि। बाक़ी मां हुनखे सुञाणा कोन थो त हो केरु हा। वलीदाद वारनि खां सवाइ ॿियो केरु थो थी सघे? सुबुह जो ॿार मेड़ थी विया आहिनि ऐं शाम जो तूं हिते पहुची वियो आहे। ऐं अञा बि तूं ॻाल्हि लिकाई थी मोर? अदा, हिन वक़्तु इहे ॻाल्हियूं न कर त सही आहे। तूं हितां हल पुट, फिलहाल छॾ मोर खे। ॾिस त हुन जी कहिड़ी हालत थी आहे। कुझु घड़ियूं हुनखे आराम करण ॾे। शुक्र कयो जो असांजो बचड़ो खैरन सां वापसि मोटी आयो। इहे ई मालिक जा लख आहिनि, हुन करीम जा किरोड़े कुर्ब आहिनि।
इंसान जी वहशत जो शुक्र कयो मंज़र जे ॾेखारनि था रिश्तनि खे रुलाइनि था ही पत्थर जा माण्हू